इतमां सां अहम ख़बर शेयर करें। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण नासिर शाह जी चीन में यूटोंग बस कंपनी जी अख्तियारनि सां मुलाक़ात थी है। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण नासिर शाह जो यूटोंग बस कंपनी के सीड़पकारी की दावत ॾिनी वई है। मुलाक़ात में सिंध में ट्रांसपोर्ट और तवानाई के शोबन में सीड़पकारी ते ॻाल्हि ॿोल थी है। ट्रांसपोर्ट और मुतबादिल तवानाई के शोबे में सहकार जारी रखण ते इतफ़ाक़ थियो है। यूटोंग अख्तियारनि वज़ीरनि के नए और जदीद मॉडल बसिस बाबत ब्रीफिंग ॾिनी है। सिंध हुकूमत शहरनि जी मयारी महफूज़ ट्रांसपोर्ट ॾियण लाइ पुरअज़म है। शर्जिल इनाम मेमण जो चवण है तो ढाबे की स्पेशल इकोनॉमिक जोन परॾेही सीड़पकारनि लाइ वॾो मौक़ो है। सीड़पकारनि के 10 सालन की टैक्स छूट ॾिनी वेंदी। सनती जोन में परॾेही सीड़पकारनि के समूरियूं सहूलतूं फराहम कयूं वेंदियूं। सिंध में ट्रांसपोर्ट के शोबे में वॾे पैमाने ते सुधारनि की ज़रूरत है। यूटोंग बसूं माहौल दोस्त और तवानाई के मुतबादिल ज़रिए लाइ बेहतरीन ऑप्शन आहिनि। नासिर हुसैन शाह जो यो चवण हुयो। सिंध हुकूमत शफ़ाफ सीड़पकारी लाइ हर मुमकिन सहकार कंदी। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करें। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण और नासिर शाह जी चीन में यूटोंग बस कंपनी की अख्तियारनि सां मुलाक़ात थी है।